हिते जे खां पोइ जेको टाइम आहे न मग़रिब ताईं इहो शब्द कदर जे बराबरि आहे। ख़बर अथव छो? इन में मलाइकनि जी ड्यूटी चेंज थी वई आहे। हदीस में ॾींहं जा मलाइक वेंदा, राति वारा ईंदा। पुलिस वारनि जूं ड्यूटियूं चेंज थींदियूं न। शाम जो पुलिस वारा 5 बजे वर्दी पाईंदा, लठी ड्यूटीअ जो ॾींहं वारनि मलाइकनि जी ड्यूटी हाणे ख़तमु, राति वारा मलाइक पहुची विया। हाणे ॾींहं वारा वेठा आहिनि। अञा छो वेठा आहिनि? त नबी नमस्तोईअ जे जलसे जी दुआ थिए त असां अर्श ते रफ़ो कयूं। असां बि किथे था दुआ कयूं, भले वेठा छो त मलाइक असांजे ड्यूटीअ में हिकिड़ो सॼो खुले थो, ॿियो खते खुले थे। ॿई मैनेजर आहिनि। पेट्रोल पंप ते मैनेजर हूंदो आहे न, 30 लीटर डीजल, 50 लीटर पेट्रोल, खणो न खणो पर लिखंदो। सारियूं लथूं, सभु सारियूं पेट्रोल पंप जे हवाले। मैनेजर वेठो आहे न इज़राइल जो भाउ, चाय पीअण वञे त 20 लीटर लिखी थो। हाणे त पेट्रोल अहिड़ो ख़्वार कयो। हमारा हैदराबाद बाथरूम में वियो, वापसी ते 10 रुपया वठंदा आहिनि, जेको दर ते वेठो हूंदो आहे। अब अभी ॾे छो पेट्रोल महांगो थी वियो। अरे लैट्रिन में कहिड़ो पिणे जो पेट्रोल।